न त मां तो बिल्कुल ठीक आहियां। अॻे खां कमज़ोर बि लॻे पियो। अलाह जे पर जेकॾहिं ईअं आहे बि त उन में ॾोहो सॼो मासीअ जो आहे। अम्मा जो? इहो कीअं? असल में घणनि ॾींहंनि खां मासीअ जे हथनि जी मानी कोन खाधी आहे। अच्छा, पोइ कंहिं रोकियो आहे तोखे? रोकियो त कंहिं कोन्हे पर डिॼां थो। कंहिंखां? तोखां। मूंखां? छो? मतां करे चवी त असांजे घर अची रोज़ रोज़ मानी थो खाई वञे। ग़लति, पंहिंजो बयानु वापसि वठि। ज़बरदस्ती आहे। पहिरीं ॻाल्हि त हीउ घर तुंहिंजी मासी जो आहे ऐं ॿी ॻाल्हि त मानी बि तुंहिंजी मासी ठाहींदी आहे। मतिलबु त इहो मामिलो मुंहिंजो ऐं मासीअ जो आहे। बिल्कुलु, मां त हिन ॻाल्हि में किथे बि दूर कान आहियां। तुंहिंजो बि न घर सां कुझु न कुझु वास्तो त आहे। हा, आहे त सही। फौजिया, हिकिड़ी ॻाल्हि ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। कहिड़ी? तूं अॻे खां काफ़ी बहितर आहीं। छा मतिलबु? मां अॻे बिस्तर दाख़िल हुयसि छा? न, मुंहिंजो मतिलबु हो त अॻे तो पंहिंजो पाण खे घर जी चौदीवारी में बंदि करे छॾियो हो। मां घर में हुजां या घर खां ॿाहिरि, दीवारूं त मूंसां गॾु हूंदियूं आहिनि। फौजा, तूं अगरि चाहीं त इन्हनि दीवारुनि खां आज़ादु थी सघीं थी। मां चाहियां त मुंहिंजे चाहण या न चाहण सां छा थो फ़र्क़ु पवे? ख़ैर, छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं ॿुधाए, वरी ॿाहिरि वञण जो प्रोग्राम कोन्हे छा? आहे त कोन, पर कंहिं वक़्तु थी सघे थो। मुंहिंजो वस पुॼे त मां जेकर सॼी दुनिया घुमंदी वठां। तूं निकिरींदे घर खां ॿाहिरि कोन थी, सॼी दुनिया थी घुमणु चाहे। ॿाहिरि केरु कंहिंखे सुञाणे कोन, माण्हू भले सॼो ॾींहुं पहिरें पियादो रुलंदो वठे। चऊं ठीकु आहे, जेसीं इहो प्रोग्राम ठहे। फ़िलहालु अॼु शाम जो किथे ॿाहिरि घुमणु न हलूं? न, मां नथी हलां। छो फौजिया? घर में बि त वेही वेही बेज़ार थी पवंदी हूंदी। न, मुंहिंजो मूड कोन्हे। तूं बि, मां ॾिसां त मानी बि घणी देर। कमदार बाबा, अबो बाबा, ये दोस्त वजह मरण जी ख़बर बि अख़बार में तमामु वॾी आई अथई। जीअं बचे सूबेदार साहब जी बि अख़बार में वाह लॻी पई आहे बाबा। कम बि त तमामु वॾो कयो अथसि। हा बाबा, ईअं त बराबरि आहे, पर बाबा हू नूरलड़ो बची वियो बाबा, इहा ॻाल्हि सुठी कान थी। कीअं भला दम अथसि छा? बाबा, दोस्तों खे बि असांजे ख़िलाफ़ इन्हे त भड़कायो हो। बाबा, ॾाढो मग़ज़ ख़राब अथसि। कमदार जी अबो। बाबा, जेकॾहिं मग़ज़ ख़राब अथसि त कंध भरे किरंदो। बाबा साईं, नूरल मच्छरजी पियो आहे। हाणे बाबा, नूरल मां खौफ़ भांइजे। पलांत कंदो? हा, ॻाल्हि ॿुधो कमदार, मुंहिंजे हिकिड़ो कमु कर तूं। हा बाबा, हुकुम थिए। कमदार, तूं हीअं कर जो नूरल वटि इहा ॻाल्हि कंहिं बि नमूने सां पहुचाए त दोस्तूअ जो इतलाउ असांखे सतोरे ॾिनो हुयो। सतोरे? हा बाबा। हिन में हैरान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे कमदार? भले जा पहिरियों नूरल ऐं सतोरो पाण में विड़ी मरनि, पोइ बि जेकॾहिं बची वियो
तो पाण वेठा आहियूं न बाबा। बाबा साईं ॻाल्हि भली, पर ॻाल्हि थोरी ख़बरदारी सां कजांइ बाबा। बाबा तव्हां छुटा आहियो न, ॻाल्हि अहिड़े नमूने कंदुसि जो कंहिंखे हवा बि कान लॻंदी। छा पियो करे? कुछ न सही, कुछ न सही, कुछ न। चोर बदमाश तुझी एडी हिम्मत हां मो तो जीवन छड़ियो निकल बे मां तुझो मोर तो जाया। शफो जी साईं। राच कौन था मारी खुद बीरड़ो कम न कजा। न साईं न। तू वन मुझे पानी पियार। हाँ साईं। अलीम उठ में तुझी दिल वधीक थी लगे। मुझी दिल त हिते आहे। वाकई छो तोखे एतबार नथो अचे? तो ॻाल्हि अहिड़ी कई आहे। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कई आहे? तुंहिंजी दिल हिते आहे। छो तोखे को शक आहे हुन में? ऐं ॻोठ में तूं बिना दिल जो हूंदो आहीं? हा उते आउं बेदिल हूंदो आहियां। शुक्र आहे तूं खिलियो त सही। मूंखे ॾाढी कावड़ आहे। मुंहिंजो ॾोह तूं एतिरो देर सां छो थो अचे? जमीला तोखे ख़बर आहे मूंखे अलाए कहिड़ा शक था पवनि। कहिड़ा शक? तोखे मूं ते एतबार कोन्हे? अवां मर्दनि ते कहिड़ो एतबार? अॼुकल्ह तूं असांजे ख़िलाफ़ थी वई आहीं। छो? फौजिया खे ॾिसी। इहा का नई ॻाल्हि त कान थी आहे। अलीम तोखे ख़बर आहे फौजी अकबर खे केतिरो चाहे थी? अञा बि न। मूंखे हुनजो अंदाज़ो। तूं अंदाज़ो लॻाए नथो सघीं। छो? फौजिया जी चाहत दीवानगी जी हद ताईं पहुतल आहे। ऐं अकबर? मूंखे ख़बर न आहे पर अभी मर्द एतिरो प्यार करे नथा सघूं। इहो तूं कीअं थी चईं? ॾिस न जेकॾहिं अकबर जो फौजिया सां प्यार हुजे हा त हू एॾी वॾी ज़्यादती न करे हा। न मूंखे हुनजो अंदाज़ो। तूं अंदाज़ो लॻाए नथो सघीं। छो? फौजिया जी चाहत दीवानगी जी हद ताईं पहुतल आहे। ऐं अकबर? मूंखे ख़बर न आहे पर अभी मर्द एतिरो प्यार करे नथा सघूं। इहो तूं कीअं थी चईं? ॾिस न जेकॾहिं अकबर जो फौजिया सां प्यार हुजे हा त हू एॾी वॾी ज़्यादती न करे हा। हा आहे त वॾी ज़्यादती पर फौजिया अॼुकल्ह कीअं? बस जीअरी आहे।
हेलो 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 आई मुद मलारी, आई मुद मलारी, खुंबा कंधे से कपड़ा ला, आई मुद। हाँ? ये बाहर हेडी उस लगी पई आ कांव जी ते अख निकरे खोंबा कंधे से कपड़ा आई मुंद मलारी या मलारी मुंद किथा आई आ चंगो तू वे आ मानी खणी जा। अजमड़े का गाल आहे ये सिज किथा निकतो आज किथा वरी किथा निकरंदो उतां ही निकतो जिथा रोज भरंदो है बेवा मको अजमड़े का बी गाल आहे नको तो के मथे ते पट्टी नको तुझे निराड़ में घुंज अज तो भले भले लगी पई आ सुल वल वल कत्ल करण वारी कार लगी पई आ ठयो हाणे हिन उम्र में एड़ियूं गालियूं न कर। हाँ छो भला ॿियो छा पाण को पोड़ा थी विया आहियूं छा जवान पुट जी माया अञा नंढी हूंदी हुअसि छा बुद्धि से अरे चरी तू मुखा 10 साल सजा सारा नंढी आई अञा मां आई पोड़ो कोन थियो आ तू थी पोड़ी थी चङो पाण पोड़ा कोन आहियूं तूं हिते वेह त मानी खणी जा। चङो साईं ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे ख़ुदा ख़ैर करे अहिड़ो कॾहिं बि मूंसां कुर्ब त कोन थियो कहिड़ी माजरा आहे अलाइजे मानी खा भले भला भाग मुंहिंजा अॼु कोठियो पई मानियूं खाराई मूंखे हाँ ये छा पुलाव अड़ी पुलाव कड़ी खुशी में रधो अथई अली मोहम्मद के इंजीनियर में दाखिला मिली है उन करे हाँ तोखे कंहिं ॿुधायो अली मोहम्मद आयो उन ॿुधायो ॿियो केरु ॿुधाईंदो अली मोहम्मद आयो आहे किथे आहे ॿाहिरि वियो आहे हाणे ॻाल्हि सम्झ में आई पुट इंजीनियर थींदो तोखे इहा ख़ुशी कान थींदी ये पुट इंजीनियर थींदो त पाण खे छा कंदो तोखे मूंखे पुछंदो ई बि कोन पाण खे खणी नहीं पुछे उन जी त हयाती सुधरी पवंदी न तोखे इहा ख़ुशी कान थींदी हयाती सुधरी पवंदी घर में चङो चोखो रधो आहे त पुट जे सदके में अॼु मूंसां खिली ॻाल्हायो अथई सो बि पुट जे सदके में अचे सदको वञी फ़क़ीरनि खे खाराए कोन थो खावां इस्फहानी मेला बेहतरीन चाय प्याली ज्यादा बनाए समझा पंहिंजे पुट खे मां त मथो हणी हणी थकिजी पियो आहियां अब्बा मुंहिंजो त हां थो ॾके इन लोफरनि सां दुश्मनी चङी कान्हे अमा हुननि खे जीअं वणे तीअं कनि असां हुननि ते आङुर बि न खणूं आङुर खणंदे त छा थींदो हाँ फांसी कान लॻंदनि पापा फांसी भली न मिले पर हुननि जी सुञाणप त थींदी कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं पियो सॼी दुनिया खे ख़बर आहे त इहे लोफर आहिनि गुंडा आहिनि अब्बा पुलिस खे त ख़बर हूंदी पुलिस कुझु नथी करे हिन जे मथे ते बार पियो आहे पोइ मां हिन जे चवण ते क्लिनिक बंदि करियां ऐं हितां टपड़ खणूं अब्बा
तुंहिंजे साह खां मथे रोज़गार न आहे। पंहिंजे पीउ जी ॻाल्हि ॿुध, ज़िद न कर। अम्मा गुंडन खां डिॼी भॼंदासीं कोन। जो धोपुट ॼणियो अथई, हाणे ॾे मुंहुं। हितां लॾे हलंदासीं त वरी ॿिए पाड़े जा गुंडा तंग कंदा। पोयां त मोटी हलो ॻोठ। ॻोठ में हाणे पंहिंजो छा आहे? उते बि त धाड़े तपायो तॾहिं त लॾे अची शहर में वेठासीं। ॻोठनि में धाड़े, शहरनि में गुंडा, पर केॾांहुं वञूं? अॻे मुल्क ठरियो पियो हो, हर को माण्हू पंहिंजे घर में सुख आराम सां वेठो हो। ओचितो ई ओचितो अलाए जे कहिड़ो वाह वरियो आहे। छल न इंसान जो वैरी थिए, तॾहिं त हिनखे बि सम्झायां थो त नांगनि जे ॿेरनि में हथ न विझ। बाबा नांग हासेकार अची डंगी न, त बि माठ करे वेठा हुजूं। तूं कोन सम्झंदे, तोसां मथो हुअण अजायो आहे। वरी कॾहिं ईंदो साईं? भली डॉक्टर, ओ डॉक्टर, ओ डॉक्टर, छो छा थियो? डॉक्टर गज़ब थी वियो। छो छा थियो? डॉक्टर पुलिस शमन ऐं कासिम गिरफ़्तार करे वई। कॾहिं? रात पुलिस छापो आयो, 8-10 छोकरा गिरफ़्तार की, उन्हनि में इहे 2 ॼणा बि शामिल आहिनि। ऐं हू इरफान ऐं हनीफ उहे बची विया। भला ॿुध, पुलिस डॉक्टर न्याज़ जे केस में त कासिम शमन खे कोन ॿधो आहे। डॉक्टर ॿुधो अथमि त पुलिस हुन जी शनाख्त कराई थी डॉक्टर न्याज़ खां। न इहा त ॾाढी ख़राब ॻाल्हि थी। डॉक्टर छोरनि में दम आहे कोन, 2 थप्पड़ लॻंदड़ सभु सचो करे ॾींदई। अरे पोइ त मरी वियासीं। मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे टपड़ खणी हितां भॼी हलूं। पर डॉक्टर काॾे भॼी हलूं? इहे इन जा 2 जेके दोस्त आहिनि मां वटि आया आही, राति मूंखे धमकी ॾेई विया। धमकी? छा जी धमकी? अरे पाण त हुननि खे पैसा ॾिना हुआ। डॉक्टर पैसा त ॾिना हुयासीं, पर हू चवनि था त जेकॾहिं असांजा 2 साथी इहे आज़ाद न थिया त तव्हांजो ख़ैर न आहे। असांजो ख़ैर कोन्हे? अरे पर सदर साथियुनि खे असां ॿधायो आहे छा? डॉक्टर तोखे त ख़बर आहे त इहे 2 बदमाश अथई, रज़न अथई, को कर ॿेली को बिलो कर। ॿिन्ही तरफ़ मुसीबत आहे। जे कासिम ऐं शमन डॉक्टर न्याज़ वारी ॻाल्हि मञनि था त ॿेली पोइ पाण 2 अंदरि हूंदासीं। डॉक्टर जेकॾहिं इहे 2 आज़ाद न थिए त पोइ बि असां मरी वियासीं। इहो सॼो ॾोह तुंहिंजो आहे। तो मूंखे मारायो आहे। मां तोखे मारायो? मां छा कयो आहे? तूं त मूंखे पाण चयो। मूं तोखे चयो त इहो कमु अहिड़नि बदमाशनि जे हवाले कर। ॿियो न त बाक़ी कंहिंजे हवाले करियां मां? अरे बेली हाणे छॾ, ही वक़्तु कोन्हे इन्हनि ॻाल्हियुनि जो। हाणे सोच त जिद कीअं छॾायूं। इहो कमु पाण कर वञे। भला ॿुध, डॉक्टर न्याज़ में एतिरी हिम्मत आहे जो कासिम ऐं शमन ते हू बीही वञे? डॉक्टर न्याज़ इहो कोन मणंदई। इन सां हेॾी थी आहे, पोइ इहो भॼे नथो। बस कमु थी वियो। कहिड़ो कमु? कासिम ऐं शमन खे त ख़ैर मां पुलिस खां छॾाए वेंदुसि। हिकिड़ी वॾी सिफ़ारिश आहे मूं वटि। वारो कर डॉक्टर, जल्दी कर। इन खां अॻु जो डॉक्टर न्याज़ हिननि जी सुञाणप करे इहो कमु थी वञे। न जल्दी न कबी। भली त डॉक्टर न्याज़ हुननि 2 जी सुञाणप करे। इन सां छा थींदो? तो में न एतिरो अक़ुल हुजे हा त पोइ तूं पाण डॉक्टर न हुजी हा? हा, इहा ॻाल्हि बि सही आहे। मूं में जे एतिरो अक़ुल हुजे हा त मां तो जहिड़े डॉक्टर जो त साईं कंपाउंडर न थियां। वरी अची वञे पंहिंजी असलियत ते। चङो, हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। सम्झ त डॉक्टर न्याज़ कासिम ऐं शमन जी सुञाणप कई, तंहिंजी माना त सिधी सही दुश्मनी। पाण 2 ॼणनि खे आज़ाद कराए परे थी वई तमाशो ॾिसंदासीं। वाह डॉक्टर साहब, वाह जी ॻाल्हि कई अथई। यानी हू ॼाणे न डॉक्टर न्याज़ ॼाणे। तूं त को कमाल जो डॉक्टर आहे। ही त सभई कंहिं न कंहिं ॾोह में घुरबल आहिनि। जी साईं, अञा त पुछा गाछा में घणा ॾोह पासींदा। पुछा गाछा में सॼी ख़बर पइजी वेंदी। मां सम्झां थो हिननि में कुझु गुंडा बि आहिनि। हाँ बिल्कुलु हूंदा।
थी सके तो डॉक्टर न्याज वारे केस में मुलवस ॾोहारी बि न हुजनि। हाँ इहो तो डॉक्टर न्याज पाण ई सुञाणप कंदो। डॉक्टर न्याज ॾे माण्हू मोकिलियो अथव। जी साईं, सिपाही वियो आहे। हाणे ॾिसजांइ कंहिं न कंहिं गुंडे जी सिफारिश हूंदी। हेलो, ॻाल्हायां थो। जी साईं, हुकुम। जी साईं, मीरू पकड़ियो आहे। गवर्नमेंट जा ऑर्डर आहिनि। जी साईं, कोशिश कंदुसि। ओके, वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो अंदाज़ो सही हो न? जी साईं। केरु हो साईं? लीडर साहब हो। इहे लीडर तकरीरूं कंदा आहिनि त पुलिस गुंडनि ऐं लोफरनि खे नथी पकड़े। अचो अचो डॉक्टर साहब, अवां जो इंतजार हो। मूंखे साईं तव्हांजो न्यापो मिलियो। मां क्लिनिक बंदि करे सिधो हेॾां पियो अचां। प्लीज वियो। वॾा, जी सर। इन्हनि गुंडनि खे अंदरि वठी अचो। ओके सर। बाबा मूं जेको ॾंड ॾोह तो ते रखियो आहे पुट उहो तोखे ॾियणो पवंदो बाबा। सरकार रहम कयो, सरकार रहम कयो। कमदार बाबा तूं हिनखे सम्झाईंसि। हाज़िर बाबू हाज़िर। बा ॻाल्हि ॿुध, सरकार जिन जेको फ़ैसिलो कयो आहे उहो लोह ते लीको सम्झ। हाणे माठ करे वञी ॾंड जी कयो। हलो उथो, शाबाश पुट खे। हेॾी हुजत कबी आहे जा बा। हलो हलो शाबाश। बाबा यार वारा वेठा आहिनि, हिननि जो पाण में को संगावती तां झेड़ो थी पियो आहे। तव्हां फ़ैसिले लाइ घुरायो हो न? ॿई धुरियूं आयूं न बाबा। हा भाई अरब बि वेठो आहे, अचल बि वेठो आहे। वाह अरब सरकार। बाबा तूं हाणे पंहिंजी सरबस्ती ॻाल्हि ॿुधा। सरकार, असां बदे ते संगावती कई हुई, पर मुंहिंजी न्याणी गुज़ारे हुई। हाणे आचर मुंहिंजे पुट खे संग नथो ॾे। आचर बाबा अरब ॻाल्हि सही पियो करे। सरकार, संगावती ॾे वठ जी हुई। हाणे मां पंहिंजी धीउ बिना बदे जे की ॾियां। सरकार, मुंहिंजी धीउ कज़ाए इलाही सां गुज़ारे हुई। मुंहिंजो हिन में को बि ॾोह कोन्हे। आचर पुराणे ॻाल्हि ॿुध। मुड़ुस उहो जेको ज़बान ॾेई फिरे न बाबा। तो संग अरब वारनि खे ॾिनो आहे बाबा, इहो तोखे हाणे ॾियणो पवंदो पुट। सरकार, जे मां अरब जे पुट खे सघ ॾियां त पंहिंजे पुट खे किथां परणायां? बाबा तुंहिंजो पुट बि पढ़जी पवंदो आहे, किथां न किथां रहिजी न वेंदो बाबा, रहिजी कोन वेंदो। पर सरकार, मां तोखे छा चयो आचर? जेका सरकार जी मर्ज़ी। मुंहिंजी मर्ज़ी कान्हे का इहा। मूं जेको फ़ैसिलो कयो आहे सो हक़ी वाजिबी कयो अथमि। सदको वञो सरकार। लख लख थोर, लख लख थोर, लख लख थोर। सिद्धार्थी बीहो। हर को पंहिंजो पंहिंजो नालो ॿुधाए। मीरू, कासिम, वलू, गुलू, प्यारो, शमन। हलो मठ वञनि। हलो बदमाश था कनि। कीअं डॉक्टर साहब, अवां कंहिंखे सुञातो? हा साईं, ॿ हिननि में हुआ। बाबा खत लॻे छॾेगा। मूंखे न, मां ॾिसां। टपाल में तो कोन आयो आहे, न को एड्रेस न को नालो। जल्दी करे खोले त ॾिस। छा ॻाल्हि आहे? कंहिंजो ख़त आहे?
अलाए जे रुगो एतिरो लिखियल आहे त 24 कलाकनि में घर ख़ाली करे वञो। हाँ ऐसी ताईं कहिड़ियूं कहिड़ियूं वारदातूं कयूं अथव? साईं ही ज़बान कौन खोलींदा? मां ज़ुबान काकड़े मां छके कढंदुसां। सभई नो फरायो, पुलिस खे सॼी ख़बर आहे। अरे छो था पंहिंजी खलल लारायो? शराफ़त सां ॿुधायो त खलल नहीं वेंदो। शरीफ़ हुजनि त शराफ़त सां ॿुधाइनि। वठी वञ हिननि खे टिकटिकीअ ते चाढ़। जेसीं ताईं ज़ुबान न खोलीनि बस न कजो। हलो बदमाशी था कनि, वॾा आहिनि बदमाश। हेलो जी सर। वठी वञ हिननि खे टिकटिकीअ ते चाढ़। जेसीं ताईं ज़ुबान न खोलीनि बस न कजो। हलो बदमाशी था कनि, वॾा आहिनि बदमाश। हेलो जी सर। जी सर छॾणा आहिनि सर। जी सर कुछ क्रिमिनल ऐं कुछ गुंडा आहिनि सर। सुञाणप थी वई आहे सर। जी सर। जी सर न सर मां छो हुन लाइ मसइला पैदा कंदुसि। ठीकु आहे सर, जेकी मुंहिंजो हुकुम सर। ॿिन्ही खे छॾे था ॾियूं सर। वॾो साहब। हा हुकुम थियो आहे, ॿिन्ही खे छॾे ॾियो। कमदार बाबो बाबो बाबा वो खनत वारी ज़मीन में जेको ॻोठ अचे पियो उनजो छा थियो पुट? सरकार ॻोठ वारा माण्हू था अचनि त असीं इहो ॻोठ ख़ाली कोन कंदासीं। भला तो उन्हनि सां पाण ॻाल्हि कढी। बाबा मां पाण हली वटनि वियो हुउसि बाबा। छा था चवनि? बाबा त चवनि था त इन ॻोठ में असीं अबनि ॾाॾनि खां वठी वेठा आहियूं, हाणे असीं इहो ॻोठ ख़ाली कोन कंदासीं। ॻोठ ख़ाली कोन कंदा? ॻोठ ख़ाली कोन कंदा? कमदार मूंखे था जवाब ॾियनि त ॻोठ ख़ाली कोन कंदासीं, मूंखे सुञाणनि कोन था। बाबा साईं इहे जेके माण्हू हिन ॻोठ में वेठा आहिनि न बाबा, से हिनखे पंहिंजा हारी आहिनि, न वरी हिननि जो कंहिं ॿिए तरीक़े सां असां सां को वास्तो ई आहे। ॻाल्हि ॿुध कमदार, इहो ॻोठ मूंखे कंहिं बि तरह सां ख़ाली खपे। बाबा जे तूं हुकुम करीं त राति विच में पट करे छॾिया न। न न न न झटको कमु न कबो कमदार, झटको कमु न कबो आहे। तूं सुबेदार सां ॻाल्हाए। बाबा मां त ॼाओ ई हिन ॻोठ में आहियां। अच्छा तुंहिंजी उमिरि बि 60-65 साल त हूंदी। हा बाबा पाण मथे। इनजी माना त हिन ॻोठ खे 100 साल खनि थी विया हूंदा। हा बाबा बिला शक। एतिरो वक़्तु केरु ई कोन पुछियो, ऐं हाणे तव्हां चवंदा तव्हां लॾे वञो। हा बाबा ॾाॾे जी लठ खे 2 मथा हूंदा आहिनि। ॾाढा आहिनि त 5 लाइ, असीं कोन था ॾियूं कंहिंखां। हा चाचा असीं पंहिंजी महिनत मज़दूरी करे रखां। उन ॾींहुं कमदार यूस 20 पियो ॻाल्हाए, जहिड़ो कर असीं संदसि कुड़मी आहियूं। अब्बा कमदार यूसुफ खे घटि करे न भाईंदो, हू बि नंढी सरकार आहे। नंढी सरकार हुजे या वॾी सरकार,
असी पंहिंजो ही गोठ फिटाइण कोन ॾींदासीं चाचा। हाँ दादा सरकार जिन जी ज़मीन में को ॻोठ आहे नंढड़ो उनखे लॾाइणो आहे। नथा लॾीनि छा? ख़ुशीअ सां लॾीनि त तोखे छो तकलीफ़ ॾिजे भाऊ? छो छा पियो सोची? हिन दौर में इहो कमु ॾाढो ॾुखियो आहे यूसुफ खान। माण्हू मेंबरनि वज़ीरनि ताईं पुॼी वेंदा, रड़ पइजी वेंदी। सूबेदार साहब तूं को पुलिस वठी ज़ोरी वञी उन्हनि खे लॾाईंदे छा? बाक़ी प्यार मोहबत सां वञी चवनि त लॾे वञो। सूबेदार साहब कमु कबो तरीक़े सां, ज़ोर जो ज़मानो कोन्हे। यूसुफ खान हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, अवी पाण त हुननि खे लॾाए सघो था? लठ दुके सां? इहा का नई ॻाल्हि त कान्हे। राति विच में ॻोठ सड़ियो वञनि। सूबेदार साहब थियण खे त ज़माने में अलाए जे छा छा पियो थिए। सरकार वॾी हे नथा चाहिनि। कहिड़ी ॻाल्हि जी तरह? दादा सभिनी खे ख़बर आहे त हिन ॻोठ वारनि खे लॾण लाइ चयो वियो। हाणे जेकॾहिं का बि अहिड़ी ॻाल्हि थींदी न त उहा त सही सिधी सरकार जिन जे मथां ईंदी न। जेकॾहिं पुलिस इहो कमु कंदी तॾहिं ॻाल्हि साॻी थींदी। पुलिस छो लॾाईंदी आहे? बाक़ी ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे मूं वटि यूसुफ खान? हाणे हीअं कर, वेह ऐं चांहि घुराए, तरीक़ो तोखे मां थो ॿुधायां। वेह। बगल थे छो बाबा मुझे ॾिसण छा छा था सम्झनि पंहिंजो पाण खे। ॻोठ जो चङो मुड़ुस तूं आहीं? हाँ साईं। तोखे ख़बर आहे त हिन ॻोठ में छा पियो थिए? साईं हिते त मरी ख़ैर लॻो पियो आहे। जिते धाड़ेलनि जी ख़िदमत चाकरी थींदी हूंदी उते त ख़ैर ई हूंदो। धाड़ेलनि जी ख़िदमत चाकरी? न साईं न। मूंखे पको इतला मिलियो आहे त धाड़ेल हिते अची रहनि था, अमीन खे मानियूं खाराए था ऐं सामान पहुचाए था। इहो कूड़ आहे सूबेदार साईं। असीं मिस्किन माण्हू, धाड़ेलनि सां असांजो कहिड़ो वास्तो साईं? जंहिंजो वास्तो हूंदो उहो ॿुधाईंदो थोरी। साईं चाचो कूड़ो कोन्हे। अरे तूं केरु आहे? मुंहिंजो नालो गफ़ूर आहे। त तूं आहीं गफ़ूर। तुंहिंजो हिकिड़ो ॿियो साथी आहे गुलाम सेन, उहो किथे आहे? साईं मां आहियां गुलाम सेन। ॿिन्ही ॼणनि जी पुलिस खे घणनि ॾींहंनि खां ॻोल्हा हुई। पर साईं हिन ॿिन्ही छा कयो आहे साईं? ॿई नूरल धाड़ेल जा साथी आहिनि। नूरल? असां कॾहिं नूरल जी शिकिल भी कान ॾिठी आहे। चाचा इहो असांजो बौतान आहे। सच ऐं कूड़ जी ख़बर थाणे ते पइजी वेंदी। वठी हलो ॿिन्ही ॼणनि खे। हलो हलो। अवां उन्हनि गुंडनि खे आज़ाद करे छॾियो। डॉक्टर साहब ऐं वेहो त सही। राति हुननि असांजे घर ते अची फायरिंग कई आहे। अव्हांजे घर ते? कल राति सॼे इलाइक़े में फायरिंग थी आहे, सिर्फ़ु अव्हांजे घर ते कान थी हूंदी। असांजे घर जे अंदरि गोलियूं आयूं आहिनि। थी सघे थो। अवां मूंखां उन्हनि जी सुञाणप कराए पोइ बि उन्हनि खे आज़ाद करे छॾियो। डॉक्टर साहब अव्हांखे ख़बर नाहे त मां ख़ुदि केॾो शर्मिंदो आहियां। अव्हां जो ॾोह कोन्हे, हिननि जो वॾो असर रसूख़ आहे ऐं पैसे जी हिननि खे खोट न आहे। अव्हांजो मतिलबु आहे त मां हुननि खां पैसा वठी हुननि खे छॾियो आहे? मां को अव्हां ते इल्ज़ाम नथो हणां, पर एतिरो पुछण जो हक़ रखां थो त आख़िर अहिड़नि ख़तरनाक गुंडनि खे छॾण जी कहिड़ी मजबूरी हुई? डॉक्टर साहब अव्हां शायदि कॾहिं नौकरी न कई आहे। नौकरीअ में माण्हू ग़ुलाम आहे। अव्हां खे मथां हुकुम थियो त हिननि खे आज़ाद करियो? जी, मूंखे पंहिंजा बच्चा बि पालणा आहिनि।
सुभाणे गुंडा असांखे घर में अची मारे वञनि त उनजो ज़िम्मेदार केरु हूंदो? माण्हू मो त छुटो, केरु कंहिंजो ज़िम्मेदार कोन्हे। मां पुलिस खे चई थो छॾियां तव्हांजे घर ते नज़र रखे। अवां ख़ातिरी ॾियो था त पुलिस असांजो तहफ़ुज़ कंदी। डॉक्टर साहब, ख़ातिरी ॾियणु मुश्किल आहे। मां अव्हांखे हिकिड़ी सुठी सलाह ॾियां, जेकॾहिं अव्हां दिलि में न करियो। हिते रहणु अव्हांजे लाइ ख़तरनाक आहे। अव्हां जो मतिलबु आहे त असीं हितां लॾे वञूं? तोखे भला इहा पक आहे त तो वारे छोकरनि जो धाड़ेलनि सां को बि वास्तो कोन्हे को? पक साईं, पक तो माण्हू रुगो पंहिंजी ई ॾेई सघे थो सरकार। पोइ बाबा मां छा कयां भला? पर साईं, धाड़ेलनि खे माने खाराइण वारी ॻाल्हि दिले कूड़ी आहे। असांजे ॻोठ कॾहिं आया ई कोन्हनि। बाबा, थी सघे थो त पुलिस खे कूड़ो इतला मिलियो हुजे। हा बाबा, थी सघे थो पुलिस खे कूड़ो इतला मिलियो हुजे। जेकॾहिं ईअं हूंदो त छॾे ॾींदनि बाबा, छॾे ॾींदनि। साईं, पुलिस जे भर जेको चढ़ियो उहो सवलो न आहे छॾंदो सरकार। सरकार, चाचे जो ख़्याल आहे त अवां महिरबानी करे पुलिस खे सुपारिश करियो। बाबा, मां पुलिस खे कहिड़ी हैसियत में सिफारिश करियां? साईं, असीं बि अवां जे छां में रहूं था सरकार। कमदार जी बाबा। साईं बाबा, तूं हिन जी बार बार सिफारिश जो करीं थो त जॾहिं मुंहिंजो न्यापो तूं हिन वटि खणी वएं त तोखे कहिड़ो जवाबु ॾिनो हुई? सरकार, तॾहिं त हिननि जा छोरा माॻे मूंसां विढ़ण थिया आया। पर हाणे हींअर ही वीचारा ॾाढी मजबूरीअ में अव्हां वटि सवाली थी आया न सरकार। साईं, छोकरा जवानी जे जोश में कुझु चई विया हूंदा। इहो ॾोह बश्क करियो सरकार। बस 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 कर। भर ॼाण छोकरनि खे 2-3 ॾींहं जेल में रखनि त होश अचे न। कमदार। जी बाबा। मां हलां थो बाबा। हा बाबा। साईं, हाणे ख़बर पई त घणे ॾींहं सो आहे। पोइ छा था चओ? असांजो धाड़ेलनि सां को वास्तो कोन्हे। ऐं तूं छा थो चईं? जेका ॻाल्हि आहे ई कान, उहा असीं हरूभरू छाजे लाइ वञूं? मञींदा तुंहिंजा वॾा। असांजे वॾनि जो नालो न वठि सूबेदार साहब। हाँ, त तुंहिंजे मग़ज़ मां अञा वाह न निकितो आहे? सूबेदार साहब, तो जंहिं ॾोह में असांखे झलियो आहे उहो ॾोह असां कयो ई कोन्हे। ॿार असीं बि कोन आहियूं सूबेदार साहब, सभु सम्झूं था। छा था सम्झो रे? छा था सम्झो? वठी हलो ॿिन्ही ॼणनि खे हली डंडा बेड़ियूं हणी बंदि रखोनि। सम्झनि था। पुत्र ज़ैनू बाबा, तू? बाबा। बाबू बाबू, केॾी महिल आयो बाबू? बाबा, थोड़ी देर थी आहे। हाँ, भला अकबर आयो आहे पुत्र? हा बाबा, ओताक ॾांहुं वियो आहे। हाँ हाँ, मां ओताक अॼु कोन वियो आहियां न बाबा, सिधो ॿनिनि खां घर पियो अचां पुत्र। वे बाबू, वे बाबू, वे बाबू। बाबा, एतिरा ॾींहं थी विया, अमे कोन आया? बाबा, घणो ई सोचां पियो त पंहिंजे बाबे ॾांहुं थी अचां पुत्र, पर बसि दुनिया जा ज़रूरी कम थियो पवनि बाबा। अमे कोन आया त मां पाण हली आयसि। तमामु सुठो बाबा, तमामु सुठो पुत्र। बाबा, असांजे घर में आए बि तोखे घणी देर थी पुत्र। भला अकबर त ख़ुशि आहे न बाबा?
हाणे ज़मीन जो थोरो शौक़ु थियो अथसि पाण ॻोठ आयो पियो त मूं चयो मां बि हलां थी बिस्मिल्लाह बाबू बिस्मिल्लाह बाबा बाबा मां तो हुनखे घणो अॻे इहा ॻाल्हि त चई हुई न पुट पर बाबा शहर में बि त घर अकेलो आहे न चाचा विलायत मां मोटी ईंदो त पोइ अकबर हिते अची रहंदो हाँ हाँ बाबा बाबा भला मियां उमेद अली खान जी का ख़बर चार पुट ऑपरेशन थी वियो आहे चाचा फोन ते घर ॻाल्हायो हाणे ख़ुशि आहे हाँ भला कॾहिं थो अचे बाबा बाबा अञा कुझु ॾींहं रहंदो हुते बाबा बाबा छा थियो बाबा छा थियो बाबा 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 आई मिलन की भाऊ नूरल तोखे का ग़लत ॿुधायो आहे तूं छा थो सम्झी मां ॿार आहियां हा पर इहो थी नथो सघे इहो असांजो कमु कोन्हे बाक़ी हुननि खे किथां ख़बर पई पुलिस अॻु में तयार थी बीठी हुई तुंहिंजे ख़्याल में पुलिस खे असां ॿुधायो हूंदो पुलिस खे कोन ॿुधायो हूंदो जिन पुलिस घुराई तिन खे कंहिं ॿुधायो भाऊ नूरल एतबार कर इन ॻाल्हि जी असांखे ख़बर कान्हे इतबार कहिड़े एतबार जी ॻाल्हि थो करे कमाल तूं हींअर कावड़ में आहीं तॾहिं बि अहिड़ियूं ॻाल्हियूं करी मुंहिंजा हेॾा संगती मारिजी आहे मुंहिंजे सीने में बाहि थी भरे कमाल आहे असांखे बि ॾुख आहे इन ॻाल्हि जो आख़िर असांजी बि संगत आहे संगत कॾहिं हुई हाणे कान्हे हाणे दुश्मनी अथई कमाल दुश्मनी दुश्मनी हा दुश्मनी पधरे पट दुश्मनी तो मूंखे इन ॻाल्हि ॿुधाइण लाइ सॾायो आहे ॿुध कमाल सदोरे खे चई छॾिजां त वॾो सम्झी तुंहिंजी इज़त पे कयमि पर हाणे हू मैदान वॻो आहे बाबा विलायत में वधीक सुठो इलाज हूंदो चाचा ॾिसो बाबा बि वियो आहे न ॿाहिरि इलाज लाइ पुटरा अकबर हाणे बाबा इलाज वासुर वथा में डॉक्टर जे वस खां ॻाल्हि चढ़ी वई आहे बाबा ईअं न चओ बाबा पुट सनु पुट बाबा हिन दुनिया में सदाई लाइ कोई कोन ईंदो आहे बाबा हर कंहिंखे हलणो पवंदो बाबा बाबा इहा कहिड़ी बीमारी आहे जंहिंजो कोई इलाज ई कोन्हे सनु बाबा हिम्मत न हार बाबा तूं नंढो ॿार त कोन्हे बाबा और पाण में मत किताब बता करिया बाबू बाबू मुंहिंजो अकेलो कोन्हे बाबा तूं पंहिंजनि में आई पुटड़ा असीं कोन वेठा आहियूं तूं पाण खे अकेली न सम्झ पुट अकबर पुट मुंहिंजे पोयां बस से खानदान जी पत तुंहिंजे हवाले आहे बाबा नूरल वठी नथो ॾे छा थो चए सॼो बोतान पाण ते हयूं वेठो आहे छा जो बोतान चए थो दोसू वारनि खे असां मरायो आहे दोसू वारनि खे असां मारायो आहे असीं दोसू खे छा जे लाइ माराईंदासीं हुन वीचारे पंहिंजो रिज़्क़ पियो खाधो असीं पंहिंजो रिज़्क़ पिया खाऊं मूं त घणो सम्झायोमांसि पर नूरल मुड़े ई नथो तोसां छा ॻाल्हाइणो हुअसि चयईं हाणे असांजी पाण में दुश्मनी आहे दुश्मनी पोइ छा मर्ज़ी अथसि तूं पाण सम्झो आहे वॾा पलांत कंदो चयईं त कोन पर उन जी ॻाल्हि जो मतिलबु इहो हो जो मतलब भी हो दुश्मनी भी पलांत भी वॾा जेका तुंहिंजी सलाह पोइ ते पाण कोन पवंदासीं न जोश न होश
दोसूअ खे बि इन जोश मारायो। पर वॾा नूरल दड़का पे ॾे भली ॾे। जीअं वणेसि तीअं पक करे। असीं नूरल जहिड़ा हलकड़ा न थींदासीं। कॾहिं आए? थोरी देर थी आहे। बाबा मूं न्यापो मोकिलियो। कहिड़ो न्यापो? अली मोहम्मद खे पैसनि जी ज़रूरत आहे, उनजो न्यापो मोकिलियो आहे। हा हा मिलियो न्यापो। पोइ तो उनखे